ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर शहर जिले मेमण पारां पीपल्स पार्टी की क़यादत ऐं अवाम खे केनालनि वारो मसइलो हल थियण ते वाधायूं ॾिनियूं वयूं। वज़ीर-ए-आज़म ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस सुठो सोण करार। अॼु सिंध ते कैनाल ॾियण वारे मसइले ते हिकु तारीख़ अॻभराई थी आहे। शहर जिले मेमण जो चवणु आहे त कैनालनि ते कमु रोकण ऐं CCI इजलास घुराइण वारो फ़ैसिलो क़ौमी ॿधी जी अलामत आहे। वज़ीर-ए-आज़म ऐं PP चेयरमैन जो मौक़िफ़ सूबाई भाईचारे खे हथी ॾियारींदो। शहर जिले मेमण जो चवणु आहे पीपल्स पार्टी जी कोशिशुनि ऐं अवामी दबाव सबबि बिना रज़ामंदीअ जे कैनालनि ते को बि कमु न थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह आइनी ऐं वफ़ाक़ी इदारनि ज़रिए मसइले जे हल जी ॻाल्हि कई। अवां खे आगाह कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शहर जिले मेमण चयो आहे त वफ़ाक़ी सतह ते बिलावल जे मौक़िफ़ जी हिमायत न रुगो सिंध पर सॼे मुल्क जे हारियुनि जी कामयाबी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पूरी पार्टी क़यादत खे वाधायूं ॾियां थो। सूबाई वज़ीर शहर जिले मेमण जो चवणु आहे पीपल्स पार्टी जी जदोजहद ऐं सियासी हिकमत अमली सबबि कैनाल जो मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थियो।